मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजो फरमाने आली शान है, जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मौत जे बारे में 6 फरामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइयों, यकीनन हर नमाज़ी जी का न का नमाज़ त आख़िरी हूंदी, तंहिं करे हर नमाज़ में मौत यादि अचे त निहायत सआदत जी ॻाल्हि आहे। हूअं बि मौत जी यादि जे हदीस सगोरनि में तरग़ीब ॾियारी वई आहे। हिन सिलसिले में 6 फरामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो। नंबर 1, लज़्ज़तुनि खे ख़त्म करण वारे खे वधीक यादि करियो, यानी मौत खे यादि करे लज़्ज़तुनि खे बदमज़ा कयो त जीअं उन जे तरफ़ तबियत माइल न थिए ऐं तव्हां इत्मीनान सां अल्लाह पाक जी तरफ़ मुतवज्जह थी वञो। नंबर 2, जेकॾहिं जानवर मौत जे बारे में उहो कुझु ॼाणे वठनि हा जेकी इंसान ॼाणनि था, त तव्हांखे खाइण जे लाइ को थुल्हो जानवर न मिली सघे हा। नंबर 3, हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, छा शहीदनि सां गॾु कंहिं ॿिए खे बि उथारियो वेंदो? इरशाद फरमायो, हा, उनखे जेको ॾींहुं राति में 20 भेरा मौत खे यादि करे। उन फज़ीलत जो सबबु हीअ आहे त मौत जी यादि हिन धोखेबाज़ दुनिया खां परे करे आख़िरत जी तयारी जो मुतालबो कंदी आहे, जॾहिं त मौत खे यादि न करणु दुनियावी ख़्वाहिशनि में मशगूल करे छॾींदो आहे। नंबर 4, मौत हर मुसलमान जे लाइ कफ़ारो आहे। हिते पक्को सचो मुसलमान मुराद आहे, जंहिंजी हथ ऐं ज़बान खां ॿिया मुसलमान महफ़ूज़ रहंदा हुजनि, पिणु उन में मोमिनाना अख़लाक मौजूदु हुजनि ऐं गुनाहनि जे मेल कुचेल न हुजे, यानी कबीरा वॾनि वॾनि गुनाहनि खां बचंदो हुजे ऐं फ़राइज़ जी अदायगी जो ख़्यालु रखंदो हुजे। जो जेकॾहिं गुनाह सगीरा यानी नंढा गुनाह हुजनि त मौत उन गुनाहनि खे मिटाए उनखे पाक साफ़ करे छॾींदो आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहिड़ी मजलिस जे भरिसां लंघणु थियो जंहिंमें खिलण जा आवाज़ बुलंद थी रहिया हुआ। इरशाद फरमायूं, पंहिंजी मजलिसुनि यानी कचहरियुनि में लज़्ज़तुनि खे बेमज़ा करे छॾण वारे जो बि ज़िक्र कयो। उन्हनि अर्ज़ु कयो, लज़्ज़तुनि खे बेमज़ा करण वारी कहिड़ी शइ आहे? इरशाद फरमायो, मौत। नंबर 6, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में हिकु शख़्स जो ज़िक्र थियो त माण्हुनि उन जी ख़ूब तारीफ़ कई। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, उहो मौत खे कहिड़ी तरह यादि कंदो आहे? माण्हुनि अर्ज़ु कयो, असां त ॿुधो ई न आहे त उहो मौत खे यादि कंदो आहे। इरशाद फरमायो, पोइ उन जो दर्जो ई न आहे।